वला यजूज़ु बैउ ज़िराइन मिन सौबिन वला बैउ जज़इन मिन सक़फ़िन व दरबतिल क़ानिसी वला बैउल मुज़ाबनती व हुवा बैउस समरी अलन नख़्ल बिख़रसतिन तमरन वला यजूज़ुल बैउ बिल काइल हजरी वल मुलामसती वल मुनावज़ती वला यजूज़ु बैउ सौबिन मिन सौबैन व मन बा अब्दन अला अन यातिकहु उल मुश्तरी औ युदब्बिरहु औ युकातिबहु औ बाअमतन अला अन यस्तौलिदहा फल बैउ फासिदुन व कज़ालिक लौ बा अब्दन अला अन यस्तख़दिमहुल बाइउ शहरन व दारन अला अन यस्कुनहा अल बाइउ मुद्दतन मालूमतन औ अला अन यक़रिदहुल मुश्तरी दरहमन औ अला अन युहदिया लहू व मन बा अब्दन अला अन युसल्लिमहा इला रासिश शहर फल बैउ फासिदुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब बेफासिद जो बाब हली रहियो आहे उनमें कुझु मसाला अॼोको मसालो इहो आहे त हिकिड़े ज़रा जी कपिड़े मां ऐं छत मां किड़ी या काठियूं जेके छत में लॻंदियूं आहिनि जी उन्हनि जी बे जाइज़ कान्हे, छो त हिन में दरार आहे, बाया जो दरार आहे, नुक़सानु थींदो। हिकिड़ो पूरो कपिड़ो आहे उन मां हिकिड़ो ज़रा विकिणे त उनखे दरर थींदो, नुक़सानु थींदो, या छत आहे त उन मां किड़ी विकिणे त उन में दरर थींदो, यानी उनजे तस्लीम करण में दरार आहे, नुक़सानु आहे। ऐं हदीस शरीफ़ में बि आहे ऐं फ़िक़ी हिकिड़ो मुसलम ज़ाब्तो आहे त ला दरर वला दिरार, नुक़सानु ॾियो बि न, नुक़सानु खणो बि न। जेतोणीकि बाया विकिणे थो पर नुक़सानु खणी थो विकिणे त इन करे हदीस में मना आहे त ईअं न कयो। त हिकिड़े कपिड़े बाग़ाणे इहो आहे त हिन दौर में माण्हू वॾो हिकिड़ो थान आहे उन मां हिकिड़ो ज़रा विकिणंदा आहिनि त उहो विकिणनि त जाइज़ आहे, छो त उहो जेकॾहिं नुक़सानु हुन में नथा सम्झनि, नुक़सानु थिए कोन थो, असल इहो इन जे नाजाइज़ या फ़साद जो वजह इहो हो त नुक़सानु थिए पियो, नुक़सानु नथो थिए त पोइ त जाइज़ आहे, पर नुक़सानु थिए पियो त पोइ हिकिड़े ज़रा जो हिकिड़े कपिड़े मां विकिणणु ऐं छित मां किड़ियुनि जो या जेके हुन जूं काठियूं आहिनि, जेके हुन जूं काठियूं आहिनि उन्हनि जो विकिणणु छा आहे जाइज़ न आहे, वजह बयानु थियो। वरी चईं त दरबतिल गाइसी, ॿ लफ़्ज़ आहिनि, कनि नुस्ख़नि जे अंदरि आयो आहे कानिस, कनि जे आयो आहे गाइस। गाइस जेको आहे इहो चइबो आहे सयादुल बहर खे, यानी जेको दरिया जो शिकारी आहे उहो गाइस आहे, ऐं जेको बर माना पट जो शिकारी आहे उहो कानिस आहे। त दरबत माना हिकिड़ो दफ़ो धकु हणणु, यानी शिकारी चए थो त बाबा जेकॾहिं मां हीअं शिकार जे लाइ ॼार उछलींदुसि पोइ जेको बि उन ॼार जे अंदरि आयो उहो तुंहिंजो हेतिरा पैसा मूंखे ॾे, त शरअन इहा बेजाइज़ कोन्हे, छो त मुमकिन आहे उन ॼार जे अंदरि हिकिड़ी मच्छी बि न अचे, हिकिड़ी मच्छी बि न अचे, त इहो बि इन ई उसूल ते मबनी आहे त हिन में छा आहे दरर आहे, ऐं जेका मबी आहे जेका शइ विकिणी वञे थी उहा मजहूल आहे, फ़साद थिए थो, तंहिं करे शरअन इहा बेब छा आहे फासिद आहे। त मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि इहा ॻाल्हियूं ॿई बयानु कयूं। वरी फरमाई वला यजूज़ बैउल मुज़ाबनत, मुज़ाबनत जी बेब जाइज़ कोन्हे। हाणे मुज़ाबनत जी पाण तफ़सीर कई त मुज़ाबनत जी बे कहिड़ी, फरमाई त वह हुआ बैउ समरी, किथे किथे तमर आहे पर समर माना जेको पचल में वो आहे, जेका पकल खजी आहे सुठी आहे, उन सुठी खजी जो खजी जे माना खजी जे मथां हिकिड़ियूं सुठियूं खजियूं कोन्हे, ऐं ही सुठियूं खजियूं ॾेई खजी जे मथां जेका बुरी खजी आहे उनखे ख़रीद करे इहो बि जाइज़ कोन्हे, छो त इहो जिन्स थी, इहो व्याज जे बहस में अॻिते ईंदो त जिन्स थी, पोइ जिन्स जेका आहे जिन्स जे एवज़ में कमी बेशी सां गॾु विकिणी वञे पई, छो त हू जेके खजूरूं आहिनि उहे सुठियूं कोन्हे, ही खजूरूं सुठियूं आहिनि, ही खजूरूं सुठियूं आहिनि, त पोइ इन जे करे ते रिबा जो इस्तेमालु आहे, तंहिं करे इहा शरअन बे छा आहे जाइज़ कान्हे। त मुज़ाबनत जी बे इहा आहे त पकल खजियूं ॾेई कचियूं खजियूं वठणु, या पकल खजी ॾेई बुरियूं खजियूं वठणु जंहिंमें कमी बेशी थिए, हू सुठी आहे उहा बुरी आहे, या कमी बेशी थी, इन जे करे शरअन इहा छा आहे जाइज़ न आहे। त फरमाए त बे मुज़ाबनत जी बि जाइज़ कान्हे, इहा बे छा आहे मुज़ाबनत जी, इहा तमर जो विकिणणु आहे, खजी जे या समर जो विकिणणु आहे, खजी जे मुंडनि ते अंदाज़े पंहिंजे सां अज़रू तमर जे माना अंदाज़े पंहिंजे सां जेका पकी खजी आहे उनखे बुरी खजीअ सां या खोटी खजीअ सां विकिणे, पर अंदाज़ो हाणे मुमकिन आहे भाई हेतिरी आहे, उहो हेतिरी थी सघे थी, पर इहो अंदाज़ो आहे, मुमकिन आहे त उहा हेतिरी न हुजे।
वरी अॻियो मसलो वला यजूज़ुल बयु बिइल्काइल हजर वल मुलामसत वल मुनाबज़। जाहिलियत में जेके बेऊं थींदियूं हुयूं, जाहिलियत में जेके बेऊं थींदियूं हुयूं उन्हनि मां हिकिड़ी बे हुई इल्काउल हजर जी बे। माना मां पथर उछलाईंदुसि, पोइ जंहिंखे पथर लॻो या शइ मुंहिंजी आहे। हाणे मुमकिन आहे उहा शइ अहिड़ी हुजे जंहिंमें एतिरी माना हिन जे फ़ाइदे में हुजे, जंहिं मां दरार दरार ॿिन्ही जी शयूं आहिनि, या त हिनखे नुक़सानु थिए या हुनखे नुक़सानु थिए। त हजर सां जेका बे कई वञे या मुलामसत जो मतिलबु आहे जंहिं शइ खे मूं छुयो मुंहिंजी, हुन जो ठीकु आहे, इजाबो क़बूल हुकुमन त थी वियो, पर इहा शरन बेजाइज़ कान्हे, छो त हिन में छा आहे ग़रर आहे, नुक़सानु आहे, तंहिं करे अब बेजाइज़ कान्हे का। वला यजूज़ बेउ सौबिन मिन सौबैनि, हिकिड़े कपिड़े जी जेका बे आहे उहा ॿिनि कपिड़नि मां छा आहे जाइज़ कान्हे। हाणे ॿ कपिड़ा उन्हनि मां हिकिड़ो खणिजां, हाणे ॿई त पोइ बे मबी मजूल थी वई, मजूल थी वई त इहो बि छा आहे जाइज़ कोन्हे को, इहो बि जाइज़ कोन्हे को, मबी मजूल आहे त इहो ख़राबु आहे। वमन बा अब्दन, इन मसइले जो मतिलबु इहो आहे हिकिड़े माण्हूअ के बाने खे विकिणियो हिन ॻाल्हि ते त उहो उनखे मुश्तरी आज़ादु कंदो, बाबा तोखे मां बानो विकिणी ॾियां थो, आज़ादु कजांसि। हाणे इहो अहिड़ो शर्त आहे जेको बे जे मुक़्तदा जे ख़िलाफ़ आहे, ईअं त कोन्ह थींदो न बे में। हर वो शर्त कुल्लु मां ला यक़्तदीहिल अक़द फहुव फ़ासिदुन, हर उहा बे जंहिंजी अक़द तक़ाज़ा न करे उहा छा आहे फ़ासिद। अहिड़े शर्त हणण सां अब मां तोखे बानो विकिणी ॾियां थो या का बि शइ विकिणी ॾियां थो, उनखे तूं हिन तरीक़े सां हीअं कजां हुनजी मर्ज़ी आहे करे न करे, पर इन सूरत में इन शर्त सां इन तरीक़े सां जेको वापारु कयो वियो उहो बि जाइज़ कोन्हे, फ़ासिद आहे। त जेको माण्हू कंहिं बाने खे विकिणी इन ॻाल्हि ते त उनखे मुश्तरी आज़ादु करे या उनखे मुदब्बर बनाए। बाननि जा तिनि क़िस्म हूंदा हुआ, हिकिड़ो हूंदो मुदब्बर उहो बानो हूंदो हो जंहिंखे मालिक चवंदो त मुंहिंजे वफ़ात खां पोइ तूं आज़ादी, ऐं मुक़ातब उहो बानो हूंदो हो जेको कुझु पैसा ॾींदो हो पर कुझु हुनजा छा हूंदा रहियल हूंदा। हाणे हिन बानो विकिणियो अची बाबा बानो ॾीं थो पर इहो बानो मुक़ातब आहे, या वरी बानो मुतलक़ आहे, यानी जेको आज़ादु किन आहे बानो जेको आहे सॼो बानो आहे, पर इनखे तोखे मुक़ातब बनाइणो आहे। मसइलो बि इहो आहे त मुक़ातब उनखे बनाइणो आहे, या तोखे बानी थो ॾियां हिनखे वलद बनाइजां। वलद उन बानी खे चइबो आहे जंहिं मां मौला खे मालिक खे ॿार ॼमे, ऐं पोइ जीअं ई ॿार ॼमंदो उहा वलद बणिजी वेंदी, ऐं उन वलद जो हुकुम इहो आहे त उहा मालिक जे मरण खां पोइ, मौला जे मरण खां पोइ आज़ादु आहे। हिन जो बानो ॾीं थो या त आज़ादु कजांसि हिकिड़ी सूरत, या हिनखे मुदब्बर बनाइजां ॿ, या हिनखे मुक़ातब कजां टे, या हिनखे बानी बनाइजां पर बानी विकिणी पर वलद बनाइजांसि, त पोइ इहा छा आहे बेफ़ासिद आहे। इन में अहिड़ो शर्त रखियो आहे जेको शुरू ते फ़ासिदा मां आहे, त ईजाबो क़बूल माना नफ़्से बे त सही आहे पर शर्तनि जे करे आहे बेफ़ासिद। वकदालिक लौ बा अब्दन अला यस्तख़दिमहुल बायु शहरन, इन जो मसइलो जो ईअं ई आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ईअं ई आहे माना फ़ासिद आहे, त जेकॾहिं कंहिं माण्हूअ बाने खे विकिणियो अब बानो मां ॾींदो पर ख़िदमत मां हिन खां वठंदुसि महीनो, त ईअं त कोन्हे, इहा त बे आम तौर ते जेका बे थींदा उन में अहिड़ा शर्त कोन लॻंदा, इहो साॻी उसूल ते। या घर ॾीं थो त हिन में महीनो ई रहे मां रहंदुसि, तोखे ॾियां थो पर महीनो मां रहंदुसि, इहा बि शरीयत में जाइज़ कोन्हे। या इन उसूल ते त भाई तोखे इहो मुश्तरी जेको आहे न मूंखे कर्ज़ ॾे, तोखे मां हीउ ॾियां थो बानो मूंखे कर्ज़ ॾे, मूंखे कर्ज़ ॾे, त पोइ बि इहा बे सही कोन्हे। या मूंखे को हदियो ॾे त बि इहा बे सही कोन्हे, तर्जुमा वाज़े आहे। अॻियां आहे न, या वरी इहो हिकिड़ो मिसाल तौर कंहिं शइ खे विकिणी इन ॻाल्हि ते त बाबा इहा जेका शइ आहे मां तोखे महीने ताईं कोन ॾींदुसि, त बि इहा बे छा आहे फ़ासिद आहे, छो त हिन में को बि हुनजो फ़ाइदो कोन्हे। ऐं उसूल आहे त ला दरर वला दिरार, नुक़सानु ॾिजे बि न ऐं नुक़सानु वठिजे बि न।